नवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं संझा सैयद आऊं बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। सुप्रीम कोर्ट थरकोल मनसूबो करप्शन केस नेब ॾांहुं माने छॾियो। नेब चेयरमैन खे ऑडिटर जनरल जी रिपोर्ट जो शुरूआती रिपोर्ट 3 महीननि जो पेश करण जी हिदायत। अदालती हुकुम में चयो वियो आहे त नेब सरकारी फंडनि में घोबियुनि में मुलवस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे थर जा माण्हू बुनियादी सहूलियतुनि ऐं पीअण जे पाणी लाइ तड़पी रहिया आहिनि। ठटो मनोड़ा ऐं सिजावल जूं हालतूं बि बहितर न आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर समेत कंहिं बि सरकारी उहिदेदार जी मामले में का बि दिलचस्पी न आहे। सॼो पैसो हिकु अकाउंट मां कढी ॿिए में हलियो वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट गिलगित बल्तिस्तान के अॻूणे चीफ जज राणा शमीम के असल हलफनामे सां गॾु लिखत में जवाब जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह जी सरबराही में राणा शमीम के हल्फी बयान ते तोहिने अदालत केस जी ॿुधणी। राणा शमीम अदालत आॾो पेश। जस्टिस अतर मिनुल्लाह सवाल कयो, तव्हां लंदन में हल्फी बयान कहिड़े मक़सद लाइ ॾिनो? अदालत तव्हां खे 5 ॾींहं ॾेई रही आहे, पंहिंजो जवाब जमा करायो। हलफनामो छापण लाइ कंहिंखे बि कोन ॾिनो हुअमि, ख़बर नाहे कीअं लीक थियो आहे। पाकिस्तान बांग्लादेश के 8 विकेट्स तां शिकस्त ॾेई छॾी। क़ौमी टीम 202 रन्स जो टारगेट 2 विकेटुनि जे नुक़सान ते हासिल कयो। आबिद अली 91 ऐं अब्दुल्ला शफ़ीक 73 रन्सनि जी शानदार इनिंग खेॾी। बिजली वाइपेदारनि लाइ बुरी ख़बर, फी यूनिट ₹4.74 महांगी थियण जो इम्कान। फ्यूल एडजस्टमेंट जी मद में बिजली महांगी करण बाबति सेंट्रल पावर परचेसिंग एजेंसी जी दरख़्वास्त ते ॿुधणी अॼु थी रही आहे। मंज़ूरी जी सूरत में वाइपेदारनि ते 60 अरब रुपयनि जो इज़ाफ़ी बार पवंदो। पीपल्स पार्टी जे 54 योमी तासीस जे मौक़े ते पेशावर में अॼु जलसो मुनक़द कयो पियो वञे। पेशावर जे कबूतर चौक ते स्टेज तयार, पिंडाल में कुर्सियूं लॻाई वयूं, सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया अॻवान जलसे खे ख़िताब कंदा। पीपी जे शरीक चेयरमैन ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त बाइख्तियार पार्लियामेंट ऐं अवाम जे हक़ हाकिमियत ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। पीपी पंहिंजे बानी फ़लसफ़े ऐं मंशूर ते साबित क़दम आहे। क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे मुल्क में पार्लियामानी निज़ाम लाइ जदोजहद कई ऐं मुल्क खे पार्लियामानी निज़ाम ॾिनो। अॼु जो ॾींहुं असां पंहिंजे अहद जी तजदीद कयूं था त पार्लियामानी निज़ाम जो मुकमल दिफ़ा कंदा रहंदासीं। ड्रिगी जदोजहद ऐं बेमिसाल कुर्बानियुनि खां पोइ हाणे पाकिस्तान में जमहूरियत जे तर्जुमान पीपल्स पार्टी आहे। पार्टी जो मंशूर ऐं हिकमत अमली हाणे 22 करोड़ पाकिस्तानियुनि जे वतन खे हिकु हक़ीक़ी जमहूरी ऐं फ़िलाई रियासत ठहिण जो वाहिद रस्तो आहे। पाक चीन दोस्ती ऐं सीपैक मनसूबा बि क़ौम खे पीपी जा तोहफ़ा आहिनि। जमहूरी इदारनि खे बाइख्तियार ऐं आइन जी हुकुमरानी तोड़े आवाम जी भलाई ऐं तरक़ी लाइ पीपी जी जदोजहद जारी रहंदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो पीपी जे योमी तासीस जे मौक़े ते पैगाम। आवाज़ टीवी समेत सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया के सॾ ते 5 दिसंबर ते एलम पिरायो। सिंध सवारियुनि जे सिरे हेठि सक़ाफ़ती ईद मल्हाइण जूं तयारियूं चोट चढ़ियल। समूरी सिंध में सक़ाफ़ती रंग निर्वार थी पिया। सिंधवासियुनि पारां सक़ाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन। सिंध जे नंढनि नंढनि शहरनि में सक़ाफ़ती प्रोग्राम, नच कचारियूं ऐं जागर तां रैलियूं कढण जो सिलसिलो जारी।